छाछरो शहर जे सोदरा पाड़े में हिंदू कम्युनिटी जे 5 घरनि खे ओचितो बाहि वकोड़े वई, जे सबबि 5 घरनि में पियल कीमती सामान, अनाज ऐं चोपायो माल बाहि जी नज़र। ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर्स जी टीम रेंजर्स ऐं पुलिस सां गॾु बाहि विसाइण में मसरूफ़। छाछरो टाउन जो अमलो फायर ब्रिगेड चेयरमैन समेत गायब। बाहि मुतासिरनि मुताबिक़ असां बर वक़्तु फायर ब्रिगेड खे इतला कयो, मगर फायर ब्रिगेड जी गाड़ी कंहिं वॾेरे जी वंगार में ॿाहिरि वियल हुई। एनी शाहिदनि मुताबिक़ बाहि मुतासिर हिंदू कम्युनिटी मदद लाइ पुकारींदी रही, मगर फायर ब्रिगेड मौक़े ते न पहुती, जंहिं सबबि ग़रीबनि जो अलह तलह सड़ी रख थी वियो। जी हाँ नाज़रीन, हिकु अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त छाछरो शहर जे सोदरा पाड़े में हिंदू कम्युनिटी जे 5 घरनि खे ओचितो बाहि वकोड़े वई, जंहिं सबबि 5 घरनि में पियल कीमती सामान, अनाज ऐं चोपायो माल बाहि जी नज़र। अली जाफ़री सोलंकी, HR रेडियो न्यूज़, हैदराबाद।